जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं हाई स्कूल इमाम बख्श माटी में, जिथे स्कूल जेको आहे सो सिंध गवर्नमेंट ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन सां जेको सो ताउन सां ही स्कूल हली रहियो आहे। हिते जेको आहे सो अॼु साइंसी मेले जो जेको आहे सो इनकाद कयो वियो आहे। अचो त हिते शागिर्दनि, उस्तादनि ऐं पेरेंट्स सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक इन बारे में छा चवणु आहे। ॿारनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि। ही प्रोजेक्ट्स जेके आहिनि इन्हनि पाण ॿारनि पंहिंजी इनोवेशन ऐं क्रिएटिविटी खे मद्देनज़र रखंदे साइंस जा प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि, जंहिंमें थर्कोल प्रोजेक्ट, मिनरल्स इन पाकिस्तान, डाइजेस्टिव सिस्टम, ह्यूमन ब्रेन ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि प्रोजेक्ट्स जेको आहे सो ॿारनि डिज़ाइन कया आहिनि ऐं पेरेंट्स खे उहो ॿुधाए रहिया आहिनि त अचो हीउ ॾिसो असां जेको सिखियो आहे ऐं तव्हांखे बि उन्हनि जेको हिननि पंहिंजी लर्निंग कयो थ्रू आउट द ईयर उन मां वञी ॿुधाए रहिया आहिनि। बिल्कुलु असां वंस अगेन सिंध एजुकेशन फाउंडेशन जा जेके सिंध गवर्नमेंट जे ताउन सां जेके स्कूल खुलिया आहिनि कुंड कुर्च में तव्हां ॾिसंदो त हिते जेको हीउ स्कूल खुलियो आहे उहो हिकिड़े बिल्कुलु फारफलंग एरिया में खुलियो आहे। त हीउ उन्हनि जो जेको विज़न आहे स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जो, क्वालिटी एजुकेशन डिलीवर्ड टू द डोर स्टेप ऑफ द कम्युनिटी। सो हिते क्वालिटी एजुकेशन ॿारनि खे फ्री ऑफ कॉस्ट जेका असां ॾिनी वञे थी। ऐं तव्हां ॾिसो त उन वधि में वधि वालदेन ऐं उनखे जेको कम्युनिटी खे इहो मैसेज आहे मुंहिंजो त हिते वधि में वधि दाख़िला वठनि त जीअं उन्हनि जा ॿार फ्री एंड क्वालिटी एजुकेशन पढ़ाए सघनि। त मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हीउ स्कूल जो नालो इमाम बख्श माटी स्कूल आहे। सिंध गवर्नमेंट जे ताउन ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे ताउन सां स्कूल हली रहियो आहे। अॼु असांखे हिन स्कूल खे हलंदे तक़रीबन 9 साल थी विया आहिनि। स्कूल में पहिरियों असां स्टेम साइंस टेक्नोलॉजी इंग्लिश जेको आहे सो आर्ट्स एंड मैथमेटिक्स जो असां जेको इनकाद कयो आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें 5वीं खां मथे जेके आहे प्रोजेक्ट्स लॻाया विया आहिनि क्लास 6 खां वठी क्लास मैट्रिक ताईं, जंहिंमें साइंस, फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ऐं म्यूज़िक जा बि जेके आहिनि से हिते इनकाद कयो वियो आहे। हीउ प्रोजेक्ट तक़रीबन हिन खे लास्ट 3 हफ़्तनि में 1 महीने खां वठी ॿार जेको आहे प्रिपरेशन करे रहिया आहिनि एज़ पार्ट ऑफ गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जी जेका कैंपेन इनरोलमेंट कैंपेन उनखे असां मद्देनज़र रखंदे ही असां डिज़ाइन कयो आहे त जीअं माण्हुनि जो जेको आहे वालदेन जो कम्युनिटी जो वधि में वधि हिते जेको आहे सो लाड़ो थिए ऐं वधि में वधि हिते एडमिशन वठनि। तव्हांजी मीडिया जे तरफ़ सां ही प्रोग्राम जेको आहे इमाम बख्श माटी हाई स्कूल में गौंस बशीरंग में अॼु ही तव्हांखे ख़बर आहे छुटियुनि जो लास्ट डे आहे। छुट्टियूं सुभाणे खां स्टार्ट थी वियूं आहिनि, पर ॿारनि जो जेको आहे उहो अॼु कॉन्फिडेंस ॾिसी हिन हिकिड़े माना ॿारहाड़ी जे इलाइक़े में अहिड़ो ज़बरदस्त स्कूल जेको सेफ जे ताउन सां हले पियो ऐं कॉन्फिडेंस ॿारनि जो ॾिठो आहे त माशाअल्लाह ॿार ॾाढा कॉन्फिडेंस आहिनि। जेके असां वॾनि वॾनि स्कूलनि जा नाला खणूं उन्हनि खां वधीक हिननि ॿारनि में कॉन्फिडेंस आहे। ऐं हिननि ॿारनि जेके प्रोजेक्ट ठाहिया आहिनि हिन में पहिरियां त मां मुबारकबाद पेश कयां थो हिननि ॿारनि खे, उन्हनि खां पोइ हुननि जे उस्तादनि खे ऐं हुसैन खे माटी खे त जंहिं माना अहिड़ी गर्मी में हिननि ॿारनि खां प्रोजेक्ट ठाराए ॿारनि जो कॉन्फिडेंस उजागर कयो आहे। असां हिते अची तमामु घणी ख़ुशी थी आहे त असां इहो चई सघूं था त ॿारहाड़ी जा ॿार जेके आहिनि उहे बि एतिरा कॉन्फिडेंस आहिनि जेतिरा शहरनि जा वॾनि स्कूलनि जा ॿार आहिनि। तमामु मां हीअ वालदेन खे इहो मैसेज ॾियणु चाहींदुमि त जेके हीअ ॿारहाड़ी जा स्कूल आहिनि जेके सेफ जा आहिनि या प्राइवेट आहिनि या गवर्नमेंट साइड जा जेके स्कूल आहिनि वधि में वधि ॿारनि खे तालीम ॾियनि त जीअं असांजे सिंध जो नालो उजागर थिए। असांजा ही ॿार आहिनि, ही क़ौम जो सरमायो आहिनि ऐं हीअ अॼु जा ॿार जेके आहिनि सुभाणे जा वॾा ऑफिसर आहिनि, वॾा सियासतदान थी सघनि था, असांजी क़ौम जी ख़िदमत करे सघनि। ऐं बहिराड़ी जे जेको आहे सो इलाइक़नि में ऐं अहिड़ा माशाल्लाह सुठा इदारा आहिनि जंहिंमें जेको आहे सो बहितरीनु प्रोजेक्ट्स हिननि तयारु कया आहिनि ऐं स्टूडेंट्स में माशाल्लाह काफ़ी कॉन्फिडेंस आहे। जीअं त असांखे लॻे पियो हिते पहिरियां आयासीं त असांखे लॻो त को बहिराड़ी आहे, उहो उन हिसाब सां असांजो ज़हन हुयो, पर अलहमदुलिल्लाह हिते अची ॾिसण खां पोइ असांखे लॻो त माशाल्लाह शहर वारो बिल्कुलु माहौल लॻो पियो आहे। स्टूडेंट्स में माशाल्लाह कॉन्फिडेंस बि आहे, हर हिसाब सां माशाल्लाह बहितरीनु आहिनि। माशाल्लाह तमामु घणी महिनत थियल आहे ऐं प्रोजेक्ट्स बि माशाल्लाह सुठा ठहियल आहिनि, जंहिंमें जेको आहे सो घटि ख़र्च ते प्रोजेक्ट्स ठाहिया विया आहिनि जहिड़े हिसाब सां स्टीम प्रोग्राम में रिक्वायर्ड आहे उन हिसाब सां ठाहिया आहिनि। माशाल्लाह हर तरह जा ही जेको प्रोग्राम साइंसी मेलो आहे हिन खे ॾिसी करे मां सम्झां थो त जेके असांजा शहरी इदारा ओ लेवल वारा आहिनि शहर जा, नवाबशाह जा, सिंध लेवल जा जेके आहिनि उन्हनि में जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं मक़सदु आहे सिंध लेवल ते एजुकेशन जे हवाले सां। ऐं मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो हाई स्कूल आहे ऐं हाई स्कूल में खे अॼु हिन खे ॾिसी करे ही एक्टिविटीज़ ऐं जेको ही साइंसी मेलो लॻायो वियो आहे त असांजे ॿारहाड़ी जो माहौल जेको आहे ख़ासि करे मूं हिते ॾिठो त जेके फीमेल नंढड़ियूं आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे सो तमामु घणी एक्टिविटीज़ ऐं मां उन्हनि खे हिन स्कूल जे पूरे इंतिज़ामिया खे एप्रिशिएट कयां थो ऐं हितां जो ख़ासि करे जेके नंढड़ियूं पढ़नि थियूं उन्हनि में तमामु घणी अवेयरनेस आहे सुल सां ऐं तव्हांजे सोशल एक्टिविटीज़ प्रेस जे नुमाइंदनि जे तसुल सां मां
सम्झां थो त असांजो हीउ जेको एरिया आहे 60 मेल ख़ासि करे मां सम्झां थो त नवाबशाह में त नंबर 1 ते आहे। मां सम्झां थो त सिंध लेवल ते नालो रोशन कंदो। जेके बि स्कूल आहिनि SCF जा उहो ज़बरदस्त एजुकेशन लाइ कमु करे रहियो आहे ऐं हीउ जेको साइंसी मेलो लॻो वियो आहे हीअ शयुनि खे एक्सपेरिमेंटली तौरु ॾिठो वञे थो। हिकिड़ी शइ असां थ्योरी पढ़ी किताबनि में जेसिताईं ॿार थ्योरी खां रियल लाइफ में जे शइ खे नथो ॾिसे न त उहो सम्झे नथो। अॼु उहे शयूं जेके एक्सप्लेन कयूं वयूं आहिनि उहो प्रैक्टिकली हिकिड़ी शइ माना मिली आहे। सर हीअ सॼी महिनत जेका क्रेडिट आहे उहो टीचरनि जो आहे जेको ॾींहुं राति महिनत कंदा ऐं मुंहिंजे ख़्याल में स्टूडेंट इन लेवल ते सुठी परफॉर्मेंस ॾियनि था अॻिते माशाल्लाह इहा अञा माना ज़बरदस्त कंदा। अस्सलामुअलैकुम। ऐं मां अॼु तव्हांखे इहो ॿुधाइण थी चाहियां त जेको हीअ असां वटि जेको सर वारनि सॼो एग्ज़िबिशन हिकिड़ो करायो आहे प्रोजेक्ट्स जो या जेकी ॿारनि जी परफॉर्मेंस आहे उहा ॾाढी सुठी आहे ऐं जेकी टीचर्स जी जेकी स्टूडेंट सां कोऑर्डिनेशन आहे या टीचर्स जी पाण में कोऑर्डिनेशन आहे उहा तमामु भली आहे ऐं जेको स्टूडेंट जो कॉन्फिडेंस आहे उहो माशाल्लाह आहे ऐं हू पंहिंजे प्रोजेक्ट खे चङी तरह हर शइ खे वाज़े करे ॿुधाइनि था ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻो हिते अची करे ऐं ॿारनि जो कॉन्फिडेंस रिसीव करे सुठो लॻो। वालिदेन खे इहो मैसेज ॾियणु चाहींदमि त तव्हां जेकॾहिं तव्हां वटि एतिरियूं फैसिलिटीज़ आहिनि तव्हांजे ॿारनि खे एतिरियूं फैसिलिटीज़ केरु प्रोवाइड करे थो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे हिते मोकिलियो पढ़ाइण लाइ। ॻोठ में अहिड़े इंटीरियर इलाइक़े में अहिड़ो प्रोग्राम करणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे छो जो हिते असांजे ॻोठ में काफ़ी वक़्तु खां अहिड़ो को प्रोग्राम न थियो आहे। हिते हीउ जेको प्रोग्राम थियो आहे हिन में न सिर्फ़ु असांखे नंढे ॿारनि खे असां ॾिसूं था त हुननि जी जेकी कॉन्फिडेंस लेवल आहे उहा काफ़ी डेवलप थींदी आहे। हिन अहिड़े प्रोग्रामनि जे बेस ते त अहिड़ा प्रोग्राम जॾहिं जॾहिं थींदा आहिनि त हिन जा फ़र्क़ु पेरेंट्स खे एक्चुअली पवंदो आहे उन खां अलावा ॿारनि ते बि पवंदो आहे काफ़ी असरु हूंदो आहे। त अहिड़ा प्रोग्राम जॾहिं बि थींदा आहिनि त उन जा साइड इफेक्ट जेके हूंदा आहिनि काफ़ी घटि हूंदा आहिनि ऐं बेनिफिट्स काफ़ी वधीक हूंदा आहिनि। जी नाज़रीन अवां हिते मौजूदु उस्तादनि शागिर्दनि ऐं वालिदेन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन टीम सां गॾु गुल रहमान जलबाणी, पाक टाइम न्यूज़ 60 मेल।